वो रोज़ रोज़ नयूं ख्वाहिशुनि जो इज़हार करे पई। ऐं हाणे त सॼो सिधो सऊं बल्कि वाज़े लफ़्ज़नि में उन्हनि चई छॾियो आहे त जीअं फ़ौज जहिड़ो इदारो पंहिंजो एहतिसाब करे थो त तीअं ई ॿियनि इदारनि खे बि पंहिंजो एहतिसाब जो सिलसिलो शुरू करणु घुरिजे। ऐं हू चीफ जस्टिस साकिब निसार जी ॻाल्हि बार बार कनि पिया, आख़िर छो हुनजे पोयां पिया आहिनि। हिन वक़्तु ताईं नून लीग माज़ी में रहे थी ऐं मुझे क्यों निकाला, मूंखे छो कढण वारो, उन्हनि खे जवाब जो अञा ताईं इंतज़ार आहे, ॻोल्हा में आहिनि। इहो ई कारण आहे। ॾिसो लैला, महिरबानी अवां जी, इनखे बिल्कुलु इन जो जवाबु अचणु घुरिजे त एस्टेब्लिशमेंट हुजे, अदलिया हुजे, उहे गॾिजी उन हिकिड़ी गठजोड़ रहियो आहे माज़ीअ में, त उन में वज़ीर आज़मनि खे कॾहिं मार्शल लॉ जे ज़रिए घर मोकिलियो वियो, कॾहिं अदालती फ़ैसिलनि जे ज़रिए, जंहिंखे पाण जुडिशल कू चवंदा रहिया आहियूं, चाहे उहो यूसुफ रज़ा गिलानी खे घर मोकिलणु हुजे, चाहे नवाज़ शरीफ़ साहब खे घर मोकिलणु हुजे, इहो हिकिड़ो गैर आइनी कमु हुयो। इवन भुट्टे शहीद जी फांसी, उन में त कंहिं हद ताईं अदालत पंहिंजो दामन साफ़ु करण जी कोशिशि कई आहे, पर दामन उन वक़्तु साफ़ु न थींदो ज़ाहिर आहे जेसि ताईं उहे किरदार जेके आहिनि उन्हनि खे सज़ा न ईंदी या उन्हनि खे ज़िम्मेदार न ठहिरायो वेंदो। हाणे जेको नवाज़ शरीफ़ साहब जी ॻाल्हि आहे या साकिब निसार साहब जी ॻाल्हि या उमर अता बंदयाल जी या जस्टिस खोसा, जस्टिस गुलज़ार, उन्हनि जेको कुझु मुल्क सां कयो आहे ज़ाहिर एहतिसाब त उन्हनि जो थियणु घुरिजे। हीउ जेको रिसेंटली अॼु हिकिड़ो फ़ैसिलो पंहिंजो सुप्रीम कोर्ट जेको ऑडियो लीक्स वारो मामिलो आहे, उन में हिकिड़ो फ़ैसिलो आहे, वरी रोके छॾियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट खे ऑडियो लीक्स ते कार्रवाई करण खां फ़िलहालु। पर उन में ॿी शइ जेका उन रिमार्क्स आहिनि जस्टिस नईम अख्तर अफ़ग़ान साहब जा, उहे वॾा इम्पॉर्टेंट आहिनि। जेको अव्हां जो सुवालु आहे उन जो मां जवाबु अची वेंदो। उन्हनि इहो चयो आहे त भई ऑडियो लीक्स ते हिकिड़ी अदालती कमीशन ठही ऐं उहा अदालती कमीशन उनखे सुप्रीम कोर्ट कमु करणु कोन ॾिनो। पार्लियामेंट सच जी ॻोल्हा करणु चाहे थी, उनखे रोकियो वञे थो। हाणे उहा ऑडियो लीक्स कमीशन में ख़बर हूंदी त उहा जस्टिस उमर अता बंदयाल जी फैमिली जी ऑडियो हुई। उन में उन्हनि जी सस जी ॻाल्हि ॿोल हुई ख्वाजा तारिक रहीम जी घरवारीअ सां पंजाब में चूंडूं कराइण तो जी, उहो केस बि रोके छॾियो न, उहा उन कमीशन खे मुअतल करे ऐं अॼु ताईं उहो केस ॻाल्हि जारी रखिजो। पर मूंखे गॾो गॾु इजाज़त ॾिजो, तव्हां इंट्रोडक्शन कराए छॾिया। मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मेयर जे सखर जे मेयर अरसलान शेख साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम अरसलान साहब, बहुत शुक्रिया आपके कीमती वक्त का। ऐं दादा साहब गॾो गॾु नाज़रीन खे बि पंहिंजो आगाह कंदा हलूं उन्हनि जे ज़रिए त हिन वक़्तु सखर में छा सूरत हाल लॻी पई आहे। अरसलान साहब, आपको मेरी आवाज़ आ रही है क्लियरली?